अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार अपडेट तव्हांजे ना कंदा हलूं। हाणे छा जेका किस्त अचण वारी आहे भावल खे जेका पुलिस वठी वई आहे, पुलिस हाणे छा मीर जे चवण ते वठी वई भावल खे या वरी नवाब खान जे चवण ते, या इन खे मूसा छॾाईंदो या बख़्त छॾाईंदो भावल खे, या वरी सिजावल खान मीर जो साथ ॾींदो नवाब खान जे ख़िलाफ़। सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तफ़सील सां कहाणी। पहिरीं ॻाल्हि त बख़्त ऐं जेको आहे नवाब खान जी मिली भगत सां तव्हां ॾिठो हाणे पकड़जी चुको आहे भावल। इहा पुलिस नवाब खान जी मोकिलियल हुई। हाणे इहो एतबार खटण जे लाइ, यानी जीअं बख़्त जो एतबार भावल जे अॻियां घणो थी वञे ऐं भावल सॼो भरोसो बख़्त ते करे ऐं बख़्त वेंदो वञी करे जेल मां इन खे छॾाईंदो थाणे भावल खे, ऐं भावल पको यकीन कंदो त बख़्त मूंसां सचो आहे ऐं नवाब खान जी इहा पूरी मिली भगत आहे जे पको कयां भावल खे। अहिड़े हिसाब सां मीर मदद घुरंदो सजावल खान खां नवाब खान जे ख़िलाफ़, लेकिन सजावल खान चवंदो मां तोसां गॾु आहियां, बहरहाल मुंहिंजी पहिरीं सलाह इहा ई थी त तूं हली नवाब खान सां ठाह करे पंहिंजी बाक़ी ज़िंदगी सुकून सां गुज़ार, ऐं मूंसां अञा कोशिशि कंदो रहंदो त मां नवाब खान खे लिटायां ऐं जेको आहे भावल सां ठाह करे जान छॾायां, मीर जो बि ठाह करायां। लेकिन पोइ केसिताईं मां तव्हांखे ॿुधायो इहो ठाह मूसा ऐं भावल जो हाणे नामुमकिन बणिजी चुको आहे। अॻिते हली दोस्तों हाणे ज़ोरी जेको आहे मूसा जी भेण सां निकाह करण जी कोशिशि कंदो, सॉरी मीर जी भेण सां निकाह करण जी कोशिशि कंदो बख़्त। इहो नवाब खान मीर खे तोहफ़ो ॾियणु चाहे थो जीअं भावल खे तोहफ़ो ॾिनो हुई राणी जी शक्ल में। अहिड़े हिसाब सां दोस्तों ही ड्रामे जूं किस्तां छिका में पियूं हलंदियूं ऐं जेकियूं हाणे किस्तां ईंदियूं उहे बि धमाकेदार किस्तां अचण वारियूं आहिनि ऐं तव्हांजे शौक़ जूं किस्तां। वीडियो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।